नौशहरो फिरोज़ खे ज़िले जो दर्जो मिली 30 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं सिविल अस्पताल खे ज़िले जो दर्जो न मिली सघियो आहे, जंहिं करे ज़िले जी 17 लख आबादी सिहत जहिड़नि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। सिविल अस्पताल में डॉक्टरनि जी शदीद खोट आहे। दिलि, गुर्दे, कन, नक, गले, हॾनि जा माहिर डॉक्टर अस्पताल में मौजूदु न आहिनि। अस्पताल में 4 सालनि खां को बि ऑपरेशन न थी सघियो आहे, जॾहिं त 100 जे लॻभॻि डॉक्टर तरबियत जे नाले ते सिविल अस्पताल में ड्यूटी करण लाइ तयार न आहिनि, जंहिं करे दूरान इलाइक़नि खां इलाज लाइ ईंदड़ माण्हू मायूस थी मोटी वञनि था। सिविल अस्पताल खे ज़िले जो दर्जो ॾियण लाइ गुज़िरियल केतिरे अरसे खां सिविल अस्पताल बचायो एक्शन कमेटीअ पारां जदोजहद बि हलंदड़ आहे, पर हुक्मरान अस्पताल में सुधार तरफ़ तवजो ॾियण लाइ तयार न आहिनि। सिहत खाते पारां सिविल अस्पताल जे सुधार लाइ त के क़दम न खयां विया, पर अस्पताल खे मिलियल 10 वेंटिलेटर अस्पताल में इंस्टॉल करण बजाए नवाब शाह मुंतकिल कया विया। सिंध हुकूमत पारां सूबे में सिहत इमरजेंसी लागू करण बावजूद वेंटिलेटर नवाब शाह मुंतकिल करण ते शहरनि में सख़्त गणतीअ जी लहर डोड़ियल आहे। शहरनि मुतालबो कयो आहे त सिविल अस्पताल खे अपग्रेड करे सिहत जूं समूरियूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशहरो फिरोज़।